आया हिकिड़ी सट माण्हू पियो थी पट। बाबा या गुजारत ॾिनी ते या ॻाल्हि तो करे। मूं त ॻाल्हि कई आहे, जेकॾहिं तूं गुझार तो समझी त पोइ भञी ॾेखार। आयसि हिकिड़ी सट हमरा अची वियो पट। बाबा तूं अरे अरे ओ घड़ियाल जा सेल, मूंखे कहिड़ी सट आई आहे जो मां पट पवंदुसि? अलाए अबा हवा सां जो हिरियो हुई, वरी वाचूरे वर खया वरी पोयां पेर कई। न न ईअं न आहे, इतां बि बची। जे इतां बि बची त पोइ सिधी गुजारत हाजी लकुरनि जे ॻीचीअ में थी पए। चढ़ी चल भॻईसी। हाजी लकुरनि जी जे चेल भॻे त पोइ हिन खां पोइ ॿी ख़ुशी मिलंदी। ईअं सम्झ चेल भॼी पियसि। हेतिरी सातिरी मिल्कियत ऐं ज़मीन जा कागज़ अलाए किथे निभागे वञी पूरिया आहिनि, उहे विसिरी विया अथसि। हाणे ज़हर ॾिनल कुते वांगुरु हेॾे होॾे पियो निहारे। बाबा हाजी लकुर जेल में जमाला पियो थो ॻाए, तोखे की ख़बर पई त मोगो थी पियो आहे? अरे केबिन जा ताला हाजी लकुर मिल्कियत विञाए मोगो थी पियो आहे, तॾहिं त पुलिस पकड़ियसि, न त उहो सोलो हथ अची वञा। खबरदार मता भगायो, मुंहिंजो नालो आहे सिपाही सरोटो। मां अहिड़ो ॾिठोसां मराठो जो असल मां ई विसरी ईंदव। सिपाही सरोटा, असांजो ॾोहो तव्हांजो ॾोहो इहो आहे त तव्हां ठगनि जो पीउ हाजी लकुर जा ख़ासि चिमचा आहियो, ऐं चिमचे जो कमु आहे देगिड़ीअ में दंगल करणु। असां चमचा ज़रूर आहियूं, पर उहे चमचा आहियूं बोरची खाने में शो शा लाइ टंगियल हूंदा आहिनि, कंहिंजी बि देगिड़ी में न आहिनि वेंदा। तूं त बसि कर ॾूहे जा कन। अरे हथ कयो, हिते को मां हजामत करण आयो छा? मथे मथे मथे। अरे तव्हांजी मूं चयो मथे कयो। तो जो हाणे चयो मथे मथे। हेठि हेठि कयो, हेठि कयो। मथे मथे मतलब त जेल में मुंहिंजा पटे भाई संती खोड़ वेठा आहिनि। जेल जे हिकु सिपाहीअ खे तव्हांजे वॾे हाजी लकुर न्यापो ॾिनो आहे। न्यापो छा चयो हाजी लकुर? चइबो त हाजी खान अर्ज़ु कयो आहे त शमन खान उर्फ़ शमू ऐं अलर खान उर्फ़ अलू जल्दी जेतिरो थी सघे मूंसां जेल में मुलाक़ात करे वञनि। मुझे तकड़ी तकड़ी ज़मानत कराइने, न त जेल जा बेगुनाह मच्छर न मुंहिंजो रब्त पी 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 तड़पी तड़पी मरी वेंदा। सिपाही सरोटा, तूं परेशान न थी, कयूंसि था बंदोबस्त। बाबा तकर न कर, मच्छर कुझु मरनि ऐं कुझु कंहिंजी सुख जो साह करनि। सिपाही सरोटा, असां ॿई पीउ पुट मथो मथे ते रखी सोचियो, पोइ तोखे ॿुधायूं था हाजी लकुर ज़मानत कराईंदासीं। मतलब कॾहिं, केॾी महिल, कहिड़ो वक़्तु? इहो सोचण में टाइम लॻंदो, पर ॿुधो मूं में टाइम कोन्हे को। तो ॾिसा जो टाइम न आहे। मां पटे भाई एकड़ो ॾिया पोइ ॾिया हाजी लकुर जी कॾहिं ज़मानत कराईंदा? इहो ई त सोचणो आहे न। अरे छोरा हलू। जी बाबा। शाम जो सिपाही सरोटे खे पंहिंजी भूरी में जो 2 किलो खीर ॾेई अचिजांसीं त मिश्री मिलाए राति जो पीए। हाज़िर बाबा। हा हा, जेकॾहिं खीर पीआरियो था त हाणे तव्हांखे सोचण जो पूरो हफ़्तो आहे ही सरोट जे तरफ़ां, ऐं जीअं वरी वधीक कयो मां तव्हांखे तंग कोन कंदुसि। सिपाही सरोटा, बस तूं थोरो सब्र कर। बसि हा हा, आउं वञां थो। छोरा पाणी त ॾियां। हा सॼो ॼाणे कमु ई नथो करे, निभागा। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।